नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छने खां ख़बर ॾींदा हलूं त जोही शहर वार्ड नंबर 5 गोपंग पाड़े जी रहवासण बेवाह 8 ॿारनि जी अमड़ मसामत ज़हरान ज़ाल गोस बख़्श बरोही गुज़रيل 1 साल खां बांह जे कैंसर वारी बीमारी में मुब्तला हुअण सबबि सख़्त परेशान है। गुरबत बुख बदहाली सबबि इलाज करण बदिरां वारसनि खेसि घर खणाए आया आहिनि। संदुसि 4 न्याणियूं ऐं 4 पुटनि मां वॾो पुटु साजिद अली बरोही हिकु बांह खां माज़ूर बणियल आहे, जॾहिं त 5 सालनि जो मासूम पुटु हिकु अख खां नाबीन बणियल आहे। मौज़े मर्ज़ में मुब्तला बेवाह ज़हरान मीडिया अॻियां रोईंदे ॿुधायो आहे त गुज़रियल 1 साल खां हॾे जे कैंसर में मुब्तला हुजण सबबि संदुसि खाॿी बांह जो हॾो खाइजी वियो आहे ऐं बांह सोज खाई वई आहे, जंहिं जे आज़ाब सबबि हू रातूं गुज़ारण ते मजबूर आहे। हिन चयो त ग़रीब ऐं मुफ़लिसी हूंदे बि जेके कुझु हो वेकिरो कयो। पाड़े वारनि खां रोईंदे शर्मिंदगी बावजूदु चंदो गॾु करे नवाब शाह, हैदराबाद, कराची, दादू ऐं सिंध जे समूरे अस्पताल में इलाज कराए, मगर किथां बि शफ़ा नाहे मिली सघियो। हिन चयो त डॉक्टर चवनि था त बांह जे हॾे में कैंसर आहे। 2 महीना अॻु डॉक्टरनि चयो त ऑपरेशन वसीले इलाज मुमकिन आहे, जंहिं लाइ डॉक्टर चवनि था त खेनि लखें रुपया ख़र्च ईंदो, जेके असांजे वस खां तमामु घणो मथे हुअण करे बिना इलाज जे घर में हिकु खट ते पियल आहियां। हिन मौक़े ते हिन जो चवणु हो त ॿिनि दर्द दिल रखंदड़ इंसानी दोस्त समाजी सुधारक ऐं सरहदी वारनि खां बांह जे इलाज करण में मदद करण जी भरपूर अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।